जी मां शायर महरान जवाद जाफ़री मरकज़ी इमाम बारगाह जाफ़री सां तालुक़ आहे ऐं असीं जीअं त छंछर वारे ॾींहुं आचर जी राति ॾोकरी में जश्न अनवार शोबान थींदो आहे मुश्ताक अहमद बुर्दी साहब जे तरफ़ां। हर साल असां वेंदा आहियूं, हिन साल बि वियासीं। असां सां महिमान बि गॾु हुया, मां हुयुसि, मुंहिंजा 3 फ़र्ज़ंद हुया, मुंहिंजो सौटु हुयो ऐं उन खां अलावा मशहूरु नोआ ख़ान ऐं मनक़बत ख़ान मरहूम मुख़्तियार अली शीदी, उन जा फ़र्ज़ंद हुया बख़्तियार शीदी, बाक़िर शीदी। असीं उहो प्रोग्राम अटेंड करे राति जो 3 वॻे उतां निकितासीं ऐं जीअं ई असां आरीजा क्रॉस करे बाकराणे जे वेझो पहुतासीं, किलोमीटर 1.5 किलोमीटर परते हुयासीं, त उन महिल अॻियां रोड जेको आहे ब्लॉक थियल हो पलाल सां ऐं मुसला अफ़राद जेके बीठा उन्हनि जीअं असां वेझा थियासीं उन्हनि फायरिंग शुरू कई। उन जे करे असांखे बीहणो पियो। 2 गाॾियूं हुयूं असां जूं, 8 ॼणा असां हुयासीं। जंहिंखां पोइ उन्हनि मुकमिल 20-25 मिंट उते बीही कारवाई कई आराम सां ऐं सभु असांजी जेका कैश हुई ऐं उन खां अलावा 8 मोबाइल फ़ोन्स हुया, उन खां अलावा जेके असां जूं वाचूं हुयूं प्लस ॿियो जेको सामान हुयो ऐं उन खां अलावा आख़िर में एतिरे क़दुरु त असांजा कोट वॉस्केट्स इहे सभु बि हो लाराए खणी विया पाण सां ऐं तक़रीबन राउंड अबाउट 10 लखनि जो इहो टोटल सामान थिए पियो। पोइ जीअं ई असां लाड़काणे पहुतासीं त असां अचण सां हितां जहांगीर बेस ते पंहिंजी सॼी जेका आहे इंफॉर्मेशन ॾिनीसीं, पंहिंजा नंबर जेके आहे ट्रेसिंग लाइ ॾिनासीं, छो त उन वक़्तु बि उहे ऑन हुया नंबर। ऐं उन खां पोइ वरी सुबुह जो 6 बजे असां उते स्पॉट ते वियासीं। DSP जेको हद जो हुयो बाकराणे जो GM अबड़ो साहब, उहो असां सां गॾु हुयो, मोबाइल गाॾियूं गॾु हुयूं। उते वियासीं, उन्हनि खे स्पॉट ॾेखारियोसीं। उते उहे लिफ़ाफ़ा असांजे नालनि वारा फाटा उते पिया हुआ, डंडा जेके उन्हनि वटि हुया उहे उते पिया हुआ ऐं पलाल उहो सड़ियो पियो, अधु ईअं पियो। असीं उन्हनि खे ॾेखारियोसीं। उन खां पोइ उन्हनि पहिरीं घुराया उते ऐं असांखे चयूं साईं हाणे तव्हां भली वञो, आराम सां वेहो, असां हे पहिरों खणाईंदासीं ऐं इंशाअल्लाह तव्हांखे रिज़ल्ट मिलंदो। उन खां पोइ शाम जो उन असांखे चयो DSP त बाबा पहिरों कंहिं ॻोठ में लॻो आहे, इंशाअल्लाह असां लिस्ट ठाहियूं था उतां जा जेके बि आहिनि अहिड़े क़िस्म जा माण्हू, उन्हनि जी ऐं तव्हांखे इंशाअल्लाह इंसाफ़ मिलंदो। उन खां पोइ असां SSP ताईं पुॼण जी कोशिशि कईसीं, पर त जीअं त इन्हनि ई 3-4 ॾींहंनि में लाड़काणे में ख़ुदि एतिरा वाक़िया थिया आहिनि, काथां 60 लख स्टोर तां जेको आहे फुरे विया आहिनि। मुंहनि जो दड़ो साइड वापारियुनि खां 17-18 लख बीह फुरिया अथऊं ॾींहं जो। उन खां अलावा मोटर साइकिलुनि जी जेका आहे फुर, उन में माण्हू ॿुआ आहिनि। त इहो माना हिकिड़े ॾींहं में 2-2 जेके आहे वाक़िया थिया आहिनि। त इंतिज़ामिया असां सां मिले न पई, SSP साहब मिले न पियो, पुॼण ई कयूं पिया त स्क्वाड निकितो पियो वञे। उन खां पोइ DIG साहब पाण ख़ुदि नोटिस वठंदे हुननि खां इहा पुछा कई त जेको आहे सो छो हिन महिल ताईं कोई तदारक न थियो आहे। पर उहा हिन महिल ताईं बि का पेशरफ़्त न थी आहे ऐं असां इंतिज़ामिया ते ई रखण जे करे इहा शइ त बाबा असांखे ख़ुशि असलूबी सां हो इंसाफ़ ॾियारनि। असां हिन महिल ताईं एहतिजाज ते न विया आहियूं, असां प्रेस कॉन्फ्रेंस न कई आहे, इन ई उमेद सां त कुझु न कुझु इंतिज़ामिया कंदी या जेके सियासी धुरियूं आहिनि कुझु न कुझु कंदियूं। लाड़काणो तव्हांखे ख़बर आहे हिन महिल जेका हुकूमत आहे उन जो मेन कलो लाड़काणो आहे। हाणे जॾहिं लाड़काणे में इहा हालत आहे त ॿियनि हंधनि ते कहिड़ो इंसाफ़ थींदो। त असीं भरपूर जेका आहे इहो घुर था कयूं DIG साहब खां, IG साहब खां, SSP साहब खां ऐं हद जी जेका इंतिज़ामिया आहे उन खां त असांखे इंसाफ़ मुहैया कयो वञे, असांजो सामान जेको आहे उहो असांखे वापसि करायो वञे। न त ॿी सूरत में असां इहो एहतिजाज जो हक़ महफ़ूज़ रखूं था ऐं असांखे मजबूर न कयो वञे त असां किथे रोड ब्लॉक कयूं या प्रेस कॉन्फ्रेंसूं कयूं। सॼी शिया कम्यूनिटी लाड़काणे तरफ़ां ऐं सॼी लाड़काणे जी जेके बि बिरादरियूं आहिनि, छो त सभु ॾंभियल आहिनि, सभिनी सां इहे वाक़िया हली रहिया आहिनि, त असीं को न को गॾिजी जेकॾहिं वॾो एहतिजाज कंदासीं त इहो सॼी जेका आहे सा इंतिज़ामिया ज़रूरु हरकत में ईंदी। पर असां चाहियूं था जेको जंहिंजो कमु आहे उहो ख़ुशि असलूबी सां करे त सभु कुझु थी सघे थो।
तंहिंजे करे असां इन उमेद सां हीअ एहतिजाज रिकॉर्ड कराए रहिया आहियूं त असां सां इंसाफ़ कयो वञे, इंतिज़ामिया जे तरफ़ां, हुकूमत जे तरफ़ां, सियासी धुरनि जे तरफ़ां, त जीअं ॿियनि में माण्हुनि में इत्मिनान उन्हनि जे दिलनि में पैदा थिए ऐं उन्हनि मां इहे ख़दशा ख़तमु थियनि। जेको माण्हू घरऊं निकिरे थो उनखे पक न आहे त मां सही सलामत घर पुॼंदुसि। त इन शइ खे सुठो करण लाइ, इंतिज़ाम खे सुठो करण लाइ, माहौल खे बहितर करण लाइ इंतिज़ामिया खे घुरिजे त पंहिंजूं कोशिशूं वठी ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। महिरबानी।